खबर आवासा घोसपुर में शिर कंदासी। घोसपुर में ऑपरेशन दौरान SHO शहीद ऐं DSP समेत बहलकार जख्मी थी पिया आहिनि। मुखबी जी बाज़ाबी लाइ पुलिस जो कच्चे में ऑपरेशन जारी है। SHO अब्दुल लतीफ़ मीरानी शहीद थियो है। DSP कलंदर बख्श सुमरो समेत 3 जख्मियुनि खे सखर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर घोसपुर खां वाक़िअ ॾियूं पिया। घोसपुर में ऑपरेशन दौरान SHO शहीद ऐं DSP समेत 2 अहलकार ज़ख्मी थी पिया आहिनि। मुखबिन जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो कच्चे में ऑपरेशन जारी है। SHO अब्दुल लतीफ़ मीरानी शहीद थियो है। DSP कलंदर बख्श सुमरो समेत 3 जख्मियुनि खे सखर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। हीअ अफ़सोसनाक ख़बर वाक़िअ ॾियूं पिया। घोसपुर में ऑपरेशन दौरान SHO शहीद ऐं DSP समेत 2 पुलिस अहलकार सख़्त ज़ख्मी थी पिया आहिनि। मुखबिअ जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो कच्चे में ऑपरेशन SHO अब्दुल लतीफ़ मीरानी शहीद थी वियो आहे। DSP कलंदर बख्श सुमरो समेत 3 पुलिस अहलकार सख़्त ज़ख्मी थिया आहिनि, जिन खे सखर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। समी बिजारणी लाइन ते मौजूद है। जी समी बिजारणी, आगाह कजो। DSP समेत 2 अहलकार ज़ख्मी थिया आहिनि। जी, कश्मीर ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अगवा थियल 18 मुखबी जेके आहिनि, जेके उनजी बाज़ियाबी लाइ घुरबल ॾोहिरनि जी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ज़िले कश्मीर के मुख़्तलिफ़ पुलिस थाननि जी पुलिस नफ़री जो APC चैन मशीन बख्तरबंद गाॾियुनि सां SSP कश्मीर इरफान समूह जी हिदायतुनि ते दुरानी मार्ग के कच्चे वारे इलाइक़े ॻोठ प्यारो खान सब्ज़ो या ॻोठ आलिम जागीरानी ते चढ़ाई कई वई त पुलिस के ॾोहिया ॾिसंदे ई पुलिस जी गाॾियुनि मथां जदीद हथियारनि सां फायरिंग जो सिलसिलो शुरू करे ॾिनो। जॾहिं त पुलिस में फायरिंग जवाबी फायरिंग शुरू करे ॾिनी, जॾहिं त ॾोहियारनि रॉकेट लॉन्चर ऐं एंटी क्राफ्ट गन मशीन जो आज़ादाना इस्तेमाल कयो। फायरिंग सबब इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। जॾहिं त जेका ऑपरेशन हुई वो ऑपरेशन SSP कश्मीर इरफान समूह जे हुकुम ते कई पई वञे। ॾोहियारनि जी गिरफ़्तारी या जवाबदार मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ। जॾहिं त कंदकोट DSP आहे कलंदर बख्श सुमरो ऑपरेशन जी कमान जूं ज़िम्मेवारियूं संभाले रहियो हो, तो ॾोहियारनि जी फायरिंग में वो सख़्त ज़ख्मी थी पियो। जॾहिं त अब्दुल लतीफ़ SHO आहे जेको उहो जो ॾोहियारनि जी गोलियुनि लॻण सबबि हू शहीद थी वियो आहे। जॾहिं त अहलकार भाई खान उर्फ इसहाक मीरानी आहे वो सख़्त ज़ख्मी थी वियो आहे। ॿिन्ही खे सखर जे अस्पताल ॾांहुं इलाज लाइ मुंतकिल कयो आहे। जॾहिं त लापरवाही कंदड़ हिकु औरत समेत मोहम्मद हसन भयो आहे ॻोठ गाई खान जा रहासी आहिनि। जॾहिं 4 ॼणा उहे सख़्त ज़ख्मी भी आहिनि। जॾहिं त इलाइक़े में वॾी सख़्त कशीदगी हलाए ॾोहियारनि आहे। पुलिस हिन वक़्त भी वॾी फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। जी ठीक है, वॾी मेहरबानी। फायरिंग हलंदड़ आहे। ख़बर वाक़िअ पिया। घोसपुर में ऑपरेशन दौरान SHO शहीद ऐं DSP समेत 2 अहलकार ज़ख्मी थिया आहिनि। खबर आवासा घोसपुर में शेयर कई पिया। घोसपुर में ऑपरेशन दौरान SHO शहीद ऐं DSP समेत 2 अहलकार ज़ख्मी थी पिया आहिनि। मुखबी जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो कच्चे में ऑपरेशन जारी है। SHO अब्दुल लतीफ़ मीरानी शहीद थियो है। DSP कलंदर बख्श सुमरो समेत 3 जख्मियुनि खे सखर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। घोसपुर मां वाक़िआ आगाह कई पिया। घोसपुर में ऑपरेशन दौरान SHO शहीद ऐं DSP समेत 2 अहलकार ज़ख्मी थी पिया आहिनि। कंदकोट में इन सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। हफ़ीज़ मलिक लाइन ते मौजूद आहे। जी हफ़ीज़, छा अपडेट्स आहिनि? जी, कंदकोट के दुरानी मार वाले इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहियारनि विच में फायरिंग जी ॾे वठ वारो सिलसिलो जारी है। पुलिस ऐं ॾोहियारनि विच में हलंदड़ ऑपरेशन के नतीजे में हथियारबंदनि जे फायरिंग में जमाल थाने जो SHO अब्दुल लतीफ़ मीरानी शहीद थी वियो है। जॾहिं त कंदकोट के DSP कलंदर सुमरो ऐं हिकु सिपाही भाई खान मीरानी समेत 2 अहलकार ज़ख्मी थी पिया आहिनि। जॾहिं त वाटेरू भी उहे भी ज़ख्मी थी पिया आहिनि। पुलिस ऐं ॾोहियारनि विच में फायरिंग जी ॾे वठ वारो सिलसिलो जारी हुअण करे इलाइक़ो जेको आहे जंग जो मैदान बणियल आहे। जॾहिं त पुलिस पारां वधीक नफ़री उहा दुरानी मार जे कच्चे वारे इलाइक़े में तलब कई वई आहे। जॾहिं त कंदकोट जे कच्चे वारे इलाइक़े में धारियलनि जे फायरिंग जे नतीजे में शहीद थियल जमाल थाने जे SHO अब्दुल लतीफ़ मीरानी जो मड़ खे कंदकोट जे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। उते समें माण्हू गॾिजी विया। जॾहिं त SSP इरफान अली समूह जे हिदायतनि तहत मुख़्तलिफ़ थाननि जी जेकी पुलिस नफ़री आहे उनखे दुरानी मार जे कच्चे वारे इलाइक़े ॾांहुं मूव कयो वियो आहे। जी हफ़ीज़, इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु केतिरा मुखबी आहिनि जेके अगवा थियल आहिनि? जी, जेको आहे कंदकोट कश्मीर तंगवानी मां जेको आहे हथियारबंदनि हथां जेके अगवा थियल जेके माण्हू आहिनि उन्हनि जो तादाद 15 खां वधीक ॿुधायो पियो वञे, जेके धारियलनि वटि क़ैद पढ़ियल आहिनि। ऐं अॼु SSP इरफान अली समूह जे हिदायतनि तहत
मुगविन जे बाज़ियाब लाइ पुलिस पारां कंदकोट जे दुरानी मार्ग जे कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन कयो वियो, जंहिंजे नतीजे में पुलिस जा जेके जवान आहिनि उहो हिकिड़ो शहीद थियो आहे ऐं हिकु जेको आहे त DSP हिकु सिपाही समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं मुगवी अञा सूधो बाज़ियाब न थिया आहिनि ऐं फायरिंग वारी जेकी सिलसिलो आहे, फायरिंग जी जेकी ॾेवठ आहे उहो पुलिस ऐं ठीक है, मेहरबानी हफ़ीज़ अवांजी आगाह करण लाइ। नाज़रीन अवां खे आगाह कई पिया ग़ौसपुर में ऑपरेशन दौरान SHO शहीद ऐं DSP समेत 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। मौक़े जी बाज़ाबी लाइ पुलिस जो कच्छ में ऑपरेशन जारी आहे। SHO अब्दुल लतीफ़ मीरानी शहीद थियो आहे। DSP कलंदर बख्शुमरो समेत 3 ज़ख़्मी एहलकारनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ऑपरेशन बाबति अवां खे ग़ौसपुर मां ख़बर ॾियूं पिया। ग़ौसपुर में ऑपरेशन दौरान SHO शहीद ऐं DSP समेत 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। मौक़े जी बाज़ाबी लाइ पुलिस जो कच्छ में ऑपरेशन जारी आहे। हिनजा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। अब्दुल गफ़ार ओगाही लाइन ते मौजूद आहे। अब्दुल गफ़ार ओगाही, अवां वटि कहिड़ा अपडेट आहिनि हवाले सां? बिल्कुल, कचमोर ज़िले के मुख्तलिफ़ थाने की पुलिस मुगविन की बाज़ियाबी लाइ दुरानी मार्ग के कच्चे वाले इलाके में ऑपरेशन कई हुई। ऑपरेशन दौरान पुलिस ऐं दौरान फायरिंग सबबि SHO अब्दुल लतीफ़ मीरानी जेका आहे उहो शहीद थी वियो आहे। DSP कलंदर बख्श जेका आहे उहो ज़ख़्मी थियो आहे, हिकु एहलकार ज़ख़्मी थियो आहे। हिन ते दौरान में ऐं पुलिस जेकी आहे फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। ज़ख़्मी ऐं शहीद थियल SHO खे कंदकोट अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिन ते दौरान जो को बि जानी नुक़सान जा इतला जेका आहे न मिलिया आहिनि। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। जी, फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। नाज़रीन अवां खे ग़ौसपुर खां आगाह करे रहिया हुआसीं।